यहाँ हिंदू मुस्लिम का कोई फर्क नहीं है। हमें आज़ादी है, हमें अपने मजहब के हवाले से आज़ादी है, अपने मंदिरों में मस्जिदों में हर एक को ये आज़ादी है कि वो अपना दिन सेलिब्रेट कर सके, अपने मंदिर में जाके पूजा कर सके। तो ये मैसेज हम आज होली के हवाले से यहाँ पाकिस्तान से बोले। साल की तरह हम जो है यहाँ पार्कर में होली मनाते हैं। आज मिर्ची शहर में हिंदू और मुस्लिम हम एक साथ होली का प्रोग्राम मना रहे हैं। और अभी ये बनी की जो है रैली निकली है और इसमें हम मुसलमान भी हमारे हिंदू भाइयों के साथ हैं और आगे जो दावत का टीम है वो मुस्लिम की तरफ से है। जो हिंदू की जो भी ईदें आती हैं उसमें मुस्लिम प्रोग्राम करते हैं और जो मुसलमानों की ईदें आती हैं तो इसमें हिंदू हमारे होली असांजी ईद आहे। असांखे ख़ुशी थी आहे असांजा मुस्लिम भाउ असांजी होली सां गॾु मिलाए रहिया आहिनि। हिते मिट्टी में जेको रवादारी आहे, मिट्टी में हिंदू ऐं मुस्लिम कंहिं ज़ात पात जो को फ़र्क़ु न आहे। हिते असां दीवाली ऐं होली ईद वग़ैरह सभु असां गॾिजी मल्हाईंदा आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे अॼु असांजे दोस्त सां गॾु होली सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हींअर असीं हिते मुस्लिम भाउरनि जे पाड़े में हिते आया आहियूं ऐं मुस्लिम भाउर हिते होली में जेकी शिरकत कंदा आहिनि सभिनी जो वेलकम कयो आहे। ऐं हिते जेको रंग लॻायो वियो आहे इहो मुस्लिम भाउरनि लॻायो आहे हिंदू भाउरनि खे। त इहो पाकिस्तान जी रवायत आहे, रवादारी आहे, मोहबत आहे। ऐं आऊं अॼु जे होली जे हवाले सां हिंदुस्तान खे इहो मैसेज ॾियां थो त पाकिस्तान में मोहबत ऐं रवादारी जो तव्हांखे रंग थोरो मां